अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूर वाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जे झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जी झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे। राग रंग सां आवाज़ ऐं मौसीक़ीअ में वॾी महारत रखे थो। राग रंग सां आवाज़ ऐं मौसीक़ीअ में वॾी महारत रखे थो। गोशे गोशे खे सुराण बख़्शींदो शौक़ ज़ौक़ जारी सारी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जी झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे। मनाज़िर कुदरत ऐं जज़्बात फितरत जा अरकान मिलनि था, जिन मां सबक़ आमोज़ रमूज़ ऐं मनाज़िर कुदरत ऐं जज़्बात फितरत जा अरकान मिलनि था, जिन मां सबक़ आमोज़ रमूज़ ऐं नुक्ता हासिल थियनि, जिन जो वरी अलहदा अलहदा पहलू आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जे झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे। अखर अखर अमुल माणिक बहितरीन भलोड़ सुञाणप जा ऐं ॼाण आहिनि। अखर अखर अमुल माणिक बहितरीन भलोड़ सुञाणप जा ऐं ॼाण आहिनि। शाना बशाना हलाइण में क़ाबिले तहसीन जिदोजहद कई आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जी झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे। उनखे शायाने शान कामयाब करायो हिक तरतीबी जिद्दत ऐं अनोखे अंदाज़ सां शामिल। उनखे शायाने शान कामयाब करायो हिक तरतीबी जिद्दत ऐं अनोखे अंदाज़ सां शामिल। ॿुधण सां कल्ब ते ॼण हिक अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जी झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे। काइनात अजीब ऐं ग़रीब ऐं हैरत अंगेज़ वाक़िअनि सां भरियल। काइनात अजीब ऐं ग़रीब ऐं हैरत अंगेज़ वाक़िअनि सां भरियल। मुख ऐं ध्यानु छिकाईंदड़ शइ आहे, नाज़ुक ख़्याल निहायत दिलकश जाज़िबल नज़र ऐं ॼण रंगीन आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेको अॻु ई झांगियनि जी झूंगार बणियल आहे, ख़ूब निभायो आहे ऐं निराले अंदाज़ में ॻायो आहे।